अस्सलाम वालेकुम फ्रेंड्स, वेलकम टू महाराज किचन। अॼु असां महाराज किचन में खणी आया आहियूं मज़ेदार चोलिस्तानी चिकन कढ़ाई जी रेसिपी। चोलिस्तानी चिकन कढ़ाई ठाहिण जे लाइ सभिनि खां पहिरियां हिकु कढ़ाई में असां तेल विझूं था 3/4 कप। ऐं तेल जीअं थोरो गरम थींदो त हाणे असां चिकन विझूं था 1 किलो। ऐं चिकन खे पचाईंदासीं तक़रीबन 6 खां 8 मिनट्स जे लाइ मीडियम फ्लेम ते। चिकन खे तक़रीबन 6 खां 8 मिनट्स जे लाइ मीडियम फ्लेम ते पचायो आहे। हाणे विझूं था थूम ऐं अदरक जो पेस्ट 1 टेबल स्पून ऐं चङी तरह सां मिक्स कयूं था। चङी तरह सां मिक्स करे छॾियो आहे त हाणे असां हिते टमाटा खयां आहिनि तक़रीबन 700 ग्राम्स। ऐं टमाटनि खे असां विच मां कटे 2 टुकड़ा करे छॾियो आहे। हाणे असां सभिनी टमाटनि खे चिकन जे मथां चङी तरह सां फैलाए छॾींदासीं। जीअं तव्हां वीडियो में ॾिसी रहिया आहियो, टमाटा चङी तरह सां चिकन जे मथां फैलाइण खां पोइ हाणे विझूं था लूणु 1.5 टीस्पून। तव्हां चाहे त पंहिंजी पसंदि जे मुताबिक़ घटि या वधि करे सघो था। पाणी विझूं था अधु कप। ऐं हाणे कढ़ाई खे ढक ॾेई करे तक़रीबन 10 खां 12 मिनट्स जे लाइ हल्की बाहि ते पचाईंदासीं। जी फ्रेंड्स, तक़रीबन 10 खां 12 मिनट्स ताईं हल्की बाहि ते पचायो आहे। हाणे ढक हटाए करे ऐं टमाटनि जी खल खे हटाईंदासीं जेका नरम थी चुकी आहे। टमाटनि जी खल खे हटाइण खां पोइ टमाटनि खे चङी तरह सां मैश कयूं था। टमाटा बिल्कुलु नरम थी चुका आहिनि ऐं चङी तरह सां मिक्स कयूं था। ऐं हाणे विझूं था सुकंदड़ हणनि जो पाउडर 1 टेबल स्पून, कुटियल ॻाढ़ा मिर्च विझूं था 1 टेबल स्पून, ज़ीरे जो पाउडर विझूं था 1 टीस्पून ऐं ब्लैक पेपर पाउडर विझूं था 1 टीस्पून। ऐं चङी तरह सां सभिनी शयुनि खे मिक्स कयूं था। सभई शयूं चङी तरह सां मिक्स थी वियूं त हाणे असां चिकन खे पचाईंदासीं विचोली बाहि ते जेसि ताईं चिकन जो पाणी तक़रीबन ख़ुश्क थी वञे। जी फ्रेंड्स, तक़रीबन 5 खां 7 मिनट्स ताईं विचोली बाहि ते चिकन खे पचाइण खां पोइ चिकन जो पाणी तक़रीबन ख़ुश्क थियण लॻो आहे ऐं ग्रेवी घाटी थी वई आहे। त हाणे विझूं था गरम मसालनि जो पाउडर 1 टीस्पून ऐं साबित सावा मिर्च विझूं था 4 अदद ऐं योगर्ट विझूं था अधु कप। हाणे असां चिकन खे पचाईंदासीं तक़रीबन 4 खां 5 मिनट्स जे लाइ विचोली बाहि ते। तक़रीबन 4 खां 5 मिनट्स ताईं चिकन खे विचोली बाहि ते पचाइण खां पोइ असांजी मज़ेदार चोलिस्तानी चिकन कढ़ाई बिल्कुलु तयारु आहे। अस्सलाम वालेकुम फ्रेंड्स, वेलकम टू महाराज किचन। अॼु असां तव्हांजे लाइ महाराज किचन में मज़ेदार दही चिकन जी रेसिपी खणी आया आहियूं। हीअ दही चिकन ठाहिण जे लाइ हिकु पैन में असां ऑयल विझूं था 3/4 कप ऐं कटियल बसर विझूं था 1 कप। हाणे बसर खे तक़रीबन 2 खां 3 मिनट्स जे लाइ विचोली बाहि ते फ्राई कंदासीं। ऐं हाणे विझूं था कटियल थूम 1 टेबल स्पून, कटियल अदरक विझूं था 1 टेबल स्पून ऐं चङी तरह सां मिक्स कयूं था। चङी तरह सां मिक्स करण खां पोइ असां तक़रीबन 1 खां 2 मिनट्स जे लाइ विचोली बाहि ते पचाईंदासीं।
ऐं हाणे विझूं था चिकन 1 किलो। ऐं चङी तरह सां मिक्स कयूं था। ऐं हाणे चिकन खे तक़रीबन 6 खां 8 मिनट्स जे लाइ विचोली बाहि ते पचाईंदासीं। चिकन खे 6 खां 8 मिनट्स जे लाइ विचोली बाहि ते पचायो आहे त हाणे असां चिकन खे कढी हिकु साइड ते रखी छॾियूं था। ऐं उन साॻे ई तेल में असां टमेटो प्यूरी विझूं था 1.5 कप ऐं 2 खां 3 मिनट्स जे लाइ विचोली बाहि ते पचाईंदासीं। हाणे विझूं था हेठि 1/2 टीस्पून सुकल धाणो जो पाउडर आहे 1 टेबल स्पून। लूणु विझूं था 1 टीस्पून, तव्हां चाहियो त घटि या वधि करे सघो था। कश्मीरी ॻाढ़नि मिर्चनि जो पाउडर आहे 1 टीस्पून। कुटियल ॻाढ़ा मिर्च आहिनि 1 टीस्पून ऐं गरम मसालनि जो पाउडर आहे 1/2 टीस्पून। हाणे सभिनी शयुनि खे चङी तरह सां मिक्स कयूं था ऐं मिक्स करण खां पोइ तक़रीबन 1 खां 2 मिनट्स जे लाइ विचोली बाहि ते पचाईंदासीं। ऐं हाणे असां विझूं था योगर्ट 1 कप। दही विझण खां पोइ चङी तरह सां मिक्स कयूं था ऐं 2 खां 3 मिनट्स जे लाइ विचोली बाहि ते पचाईंदासीं। 2 खां 3 मिनट्स ताईं विचोली बाहि ते पचाइण खां पोइ हाणे असां फ्राई थियल चिकन विझूं था। ऐं 5 खां 6 मिनट्स जे लाइ विचोली बाहि ते चिकन खे पचाईंदासीं। ऐं 5 खां 6 मिनट्स ताईं विचोली बाहि ते पचायो आहे त हाणे असां ढकु ॾेई करे तक़रीबन 10 खां 12 मिनट्स जे लाइ हल्की बाहि ते पचाईंदासीं। ऐं 10 खां 12 मिनट्स ताईं हल्की बाहि ते पचाइण खां पोइ चङी तरह सां चमचो हलायूं था ऐं विझूं था जीरे जो पाउडर 1 टीस्पून। लीमे जो रस विझूं था 1 टेबल स्पून। सावा मिर्च आहिनि 2 खां 3 अदद। कटियल अदरक आहे 1 टीस्पून। ऐं इहे सभई शयूं विझण खां पोइ हाणे असां ढकु ॾेई करे तक़रीबन 5 मिनट्स जे लाइ हल्की बाहि ते पचाईंदासीं। जी फ्रेंड्स, तक़रीबन 5 मिनट्स ताईं हल्की बाहि ते पचाइण खां पोइ असांजो मज़ेदार दही चिकन बिल्कुलु रेडी थी चुको आहे। असां कयूं था दही चिकन खे डिश आउट ऐं उमेदु कयूं था तव्हांखे असांजी अॼु जी रेसिपी ज़रूरु पसंदि आई हूंदी। थैंक यू सो मच फॉर वॉचिंग। असांजी वीडियो खे लाइक कजो ऐं असांजे चैनल खे सब्सक्राइब ज़रूरु कयो। तव्हां सां इंशाल्लाह मुलाक़ात थींदी हिकु ॿी वीडियो में। तेसिताईं अल्लाह हाफ़िज़।